अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु ते सॼी दुनिया पंहिंजनि मसीहान डॉक्टरनि खे सलाम पेश करे रही आहे, उन्हनि जे हौसले ऐं हिम्मत खे साराहे रही आहे। ऐं उहे मसीहा डॉक्टर जेके पंहिंजा घर बार ऐं पंहिंजनि प्यारनि खे अकेलो छॾे अनपुरनि बंदोबस्तनि हूंदे बि अॻियनि सिफ़नि में असांजे बका जी जंग विड़ी रहिया आहिनि ऐं असां उन्हनि जी तज़लील करे रहिया आहियूं। जिन हथनि खे उन्हनि मसीहान डॉक्टरनि खे सलाम पेश करणु घुरिजे, उहे हथ उन्हनि डॉक्टरनि मसीहान जे गिरेबाननि ॾांहुं वधी रहिया आहिनि ऐं लाठी चार्ज करे रहिया आहिनि, जेको इंतिहाई नामुनासिब अमल आहे। हिकिड़े डॉक्टर जो रुतबो छा हूंदो आहे उहो असांखे दुनिया खां सिखणु घुरिजे। हू हज़ारे ख़तरा खणी पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए हू असांजूं ऐं असांजे बचनि जूं ज़िंदगियूं बचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं उन्हनि सां अहिड़ो रवैयो ऐं सुलूक कतई चङो नथो लॻे। न ई अहिड़े रवैये सां असां दुनिया खे को चङो पैगाम बि ॾेई रहिया आहियूं। असां पुठिते पियल मुल्कनि जियां अॻे ई अनपुरनि बंदोबस्तनि, घटि डॉक्टरनि, अमले ऐं मेडिकल जे औज़ारनि जी खोट जो शिकार आहियूं। अहिड़ी सूरत हाल में अहिड़ो नामुनासिब क़दम खणणु कतई फ़ाइदेमंद साबित नथो थी सघे। कोरोना वायरस सां हिन जंग में फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ मसीहान खे समूरियूं सहूलियतूं ॾेई उन्हनि खे पंहिंजे बचाव जो समूरो सामान ऐं किटियूं मुहैया कयूं वञनि त जी हू बग़ैर के ख़ौफ़ जे इहा जंग विड़ी सघनि। असां समूरी दुनिया जे डॉक्टरनि सां गॾु पाकिस्तान ऐं सिंध जे उन्हनि डॉक्टरनि खे बि सलाम था पेश कयूं जिन हिन जंग में पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए बि पंहिंजो फ़र्ज़ अदा कयो आहे। ऐं उन्हनि डॉक्टरनि खे बि सलाम था पेश कयूं जेके अॼु बि हज़ारे ख़तरा खणी तव्हां ऐं असांजी बका जी जंग विड़ी रहिया आहिनि। ऐं उमेद था कयूं त हू हिन आफ़ती दौर में पंहिंजे हिन मसीहाई पेशे जो मान ऐं भरम रखंदे पंहिंजो फ़र्ज़ पूरी ईमानदारी ऐं सचाई सां निभाईंदा। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो ऐं अञा ताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त पोइ जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर लाइक करियो, घंटी न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।